मां चवाए तो या कुत्ते वारी भौंक बंद कर। तू फिरो नहीं दलेर खान अदा शहज़ोर खान एड़ो होयो त कान। अॼुकल्ह शहज़ोर खान ज़ुल्म जी बठीअ खे आढ़ाओ बणाए छॾियो आहे। बंद कर अल्लाह जी धरतीअ ते पाजो यज़ीदी ज़ुल्म। जिते मां पंहिंजे पीउ जो खून करे सघां थो उते तुंहिंजी का बि हैसियत नाहे। इहो मुंहिंजो तोखे जवाब आहे। बहितर अथई त मुंहिंजो रस्तो छॾे ॾे। छा उहे वाइदा इक़रार सभु विसारे छॾी? इहो कम त अञा बि ख़राब थियो। अरे तू एतिरो मुतबर थी वियो आहीं? ज़ुल्म जी ज़िंदगी खां इज़त जो मौत भलो आहे। तूं मरंदे, ज़रूर मरंदे। हिते त का भला न रहंदी। पिणे खां वधीक का ॿी भला आहे। अड़े जे मां चाहियां न तुंहिंजो इज़राइल त मां ई बणिजी सघां थो। इज़राइल खे कंहिंखां बि इजाज़त वठण जी ज़रूरत नाहे हूंदी। किथे ईअं न थिए जो मां रहसन बणिजी तुंहिंजी इज़त जा बखिया उटड़ी छॾियां। साजन आख़िर मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे जो तूं मूंखां बेज़ार थो थी? सूबेदार असांजे अख में कंडो थी लॻो आहे। जानू तुंहिंजे रस्ते जी हर दीवार खे पाश पाश करे छॾींदो। बस बाबा हाँ बाबा हाँ। जानू तू दिल जाए कर, तोखे कुछ को न थींदो, छो जो तू दलेर खान जो दिली दोस्त आहीं। कच्चो भी तुंहिंजो आ त पक्को भी तुंहिंजो। खा पी ठठ कर, ठीक आ? मुंहिंजा ज़ुल्म थियो, नाक थियो साईं, मुंहिंजा ज़ुल्म थियो साईं। अड़े कुछ बकदे भी यार रुगो पिटको कुटको कंदे। साईं तव्हांजी शहज़ादे शहज़ोर मुंहिंजी न्याणी जी इज़त में हथ विधान साईं। चइबो त मूं वारो छोरो भी मूं वारा कम करतूत संभाले वेठो आहे। ॾाढो को ज़िद्दी आहे। साईं ही तव्हां छा पिया चओ? इन जो मतिलब त असां ग़रीब कंहिं दरदार ॾियूं, केरु ॿुधंदो असांजूं आऊं, केरु कंदो असांजो इंसाफ़? अरे अॻे तव्हां सां वरी कहिड़ो इंसाफ़ न आहे थियो? हाँ अचे वठी रक़म बात पंहिंजो बंद रख, चाहे पाण खे बि थो बदनाम करी ऐं असांखे बि। भाउ दिले रखियो भाउ, भाउ जो इंसाफ़ कयो अथई। हीअ आहे मूं मिसकिन जी इज़त जी क़ीमत। इन खां बि मां तोखे वधीक थो ॾेई सघां। घुर छा घुरिजई? दौलत जायदाद या को नओं बंगलो ठाराए ॾियां? केॾो गुरूर अथव पंहिंजे लफ़्ज़नि ऐं दौलत ते।
फिरौन भी खुदा जी दवा कई हुई पर असां गरीबन जे खुदा उन लाइ भी मूसा पैदा कयो। त पोइ हिते छो आयो आहीं? वञ ॾे पंहिंजे ख़ुदा खे दां, तव्हां लाइ मसीहा पैदा करे। ए इंसानियत के जामे में ढकेल शैतान ज़बान बंद कर। मुझे मौला जे शान में गुस्ताखी न कर। खुदावंद इलाही जी लख बे आवाज अथई। तूं मरंदे, ज़रूर मरंदे, छो त तूं असांजे शान में गुस्ताखी करे असांजे जलाल खे जुंबश ॾिनी आहे। ऐं तूं असांजी गुरबत ते टोक करे रब जे जलाल खे जुंबश ॾिनी आहे। तूं फिरौन आहीं, फिरौन आहीं, फिरौन आहीं। अॼु ॾींहं ताईं कंहिं बि मुंहिंजे साम्हूं गुस्ताख थियण जी ज़रूरत न आहे कई। तूं कहिड़े बाग जी मूरी आहे जो दिलेर ख़ान सां तो वैर वधाई? अॼु मां तोखे ज़िंदा न छॾींदुसि। शाहू शाहू अड़े हिनखे वठी वञी ॿाहिरि वण में ॿधी एतिरा त पादर हणोसि वरी कंहिं चङे सां वात फाड़े ॻाल्हाइण जी ज़रूरत न करे। वठी वञोसि। वॾेरा इहो तूं सुठो न करे, इहो ज़ुल्म तूं सुठो न कई वॾेरा। वॾेरा वॾेरा केरा है? मां कायनात साजन है। कायनात सुभान अल्लाह। मां दुनिया जो केॾो न खुश नसीब इंसान आहियां जंहिंजे हथ में कायनात आहे। साजन है बासरी बंद छो कई? इनखे वॼाइसि त मां तुंहिंजे सुरनि में झूमां। मुंहिंजी मुक़दस कायनात इश्क जे जज़्बनि खे एतिरो मस्त न कर जो मां मदहोश थी तुंहिंजी अदाउनि मथां कुर्बान थियां। कुर्बान त मां आहियां मुंहिंजा महबूब मिठा। मां तुंहिंजे सिक ऐं सुरनि में पाण खे बेजान बुत वांगुरु समाए छॾियो आहे। मां बेनूर आहियां, माज़ूर आहियां, सिर्फ़ तुंहिंजे आवाज़ जो मतवालो आहियां। कायनात तुंहिंजो आवाज़ ई मूंखे त जीअण जो सलीक़ो थो ॾे। साजन मुंहिंजूं अखियूं तुंहिंजी दीद आहिनि। जे तूं न हुजे नी त मां कंहिं कम जी न आहियां। केरु कंदो मुंहिंजो क़दुरु? ईअं न चओ कायनात। मुंहिंजी हर ख़्वाहिश, हर उम्मीद, हर तमन्ना तूं ई त आहीं। तूं ई त हिन बेनूर जो नूर आहीं। केॾो न सुरूर ऐं सोज़ आहे तुंहिंजी आवाज़ में साजन। ही सुर, ही आवाज़ तुंहिंजे ई दम सां आहे। न त ॿियो केरु आहे जो हिन अंधे जो क़दुरु करे? हिकु तूं ई त आहीं, हिन अंधे जे जीवन जी रोशनी। साजन अच त पंहिंजे प्यार ते पहरा ॾेई लोकनि खां लिकाए छॾियूं। कायनात प्यार कॾहिं बि लिकंदो न आहे। मां तुंहिंजे प्यार खे पंहिंजे सीने में सांढे लोक खां लिकाए छॾंदसि। चङो साजन मां हलां थी। सुभान अल्लाह। ये चोरी के रही? ये चाचे कुर्बान जी दी हुई सोट। सोट? अरे तो के केतरा भेरा झलियो थम त मूंखे सोट न चवंदो कर। सोट त छा मूंसां तुंहिंजो को बि रिश्तो न आहे? मुंहिंजा त तोसां रत ऐं रूह जा रिश्ता आहिनि भाउ। छा जोड़े भा? छाजा रिश्ता? तूं हिकु अंधो मोहताज आहीं। इन में मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे भाउ? इहा त मथे मालिक जी कारीगरी आहे जंहिं मूंखे अंधो कयो ऐं तोखे नूर ॾिनो। तूं अंधो मोहताज आहीं। अड़े तूं असांजे टुकरनि ते तो पलजी। तोखे हिन दुनिया में जीअण जो को बि हक़ नाहे, समझी? मां त सभु सम्झां थो पर परवरदिगार खे चओ त मूंखे मारे छॾे, मूंखां मुंहिंजी ज़िंदगी खसे छॾे। परवरदिगार खे
मां छो चवां परवरदिगार खे? अड़े जे मां चाहियां न तुंहिंजो इज़राइल त मां ई बणिजी सघां थो। त पोइ देर न कर, इहो हिकु सवाब जो ॿियो बि कमु कर, मारे छॾ मूंखे। न खपे मूंखे अहिड़ी मोथाजीअ वारी ज़िंदगी जो मानी टुकर लाइ बि मूंखे मेणा था मिलनि ऐं जीअण लाइ ताना था सरणा पवनि। अहिड़ी ज़िंदगीअ खां त मौत बहितर आहे। मारे छॾ मूंखे, न खपे मूंखे अहिड़ी ज़िंदगी। इहो तुंहिंजो शौक़ बि ज़रूर पूरो कंदो। ॾिस परवरदिगार पंहिंजे मगरूर बंदन जो गुरु। जे मां अंधो आहियां त मूंखे अंधो कंहिं बणायो? ए रब्बुल इज़्ज़त, ही टोकू तुंहिंजो लिखियल मज़ाक आहे। वापसि वटि मूंखां अहिड़ी ज़िंदगी। न खपे मूंखे अहिड़ी ज़िंदगी। मारे छॾ मूंखे, वापसि वटि मूंखां ज़िंदगी। मालिक मूंखे मारे छॾ। हाणे सर कर पंहिंजे हामिन खे। ॾिसां त केरु थो तुंहिंजो मदद करे। खुदा का सवा गरीब जो कोई मददगार कोन्हे। तोखे जेको ज़ुल्म करिणो आहे कर। दलेर खान, बंद कर पंहिंजो इहो ज़ुल्म। घणे तो मज़लूम ते ज़ुल्म कयो। जो पंहिंजे कुतनि खे हिन मिस्किन खे आज़ाद कर। दलेर खान, याद रख, जेकॾहिं वरी मां कंहिं मज़लूम ते ज़ुल्म थी ॾिठो माए त जड़ी पटे विझंदो साए। अच्छा सर्फ निकतो आ ॾिस। के कम जो ही कोने को कपड़ा धो त झग करे ही कोन तो। भाई थान जो साबुण जेको आ उहो वट तभी थान साफ त नथा थियन। सागा थान ते चुटा लगा पिया आहिन। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ? समझ में गाल कान थी अचे। आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा का चवन। हां वो सुठो को निकतो। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे, हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे। कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो, ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु ॿूथ जे तरफ़ रोड जी वञेव न।
सिर्फ फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हाँ शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी दादा ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेसबंग जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी ॿुध नालो छा अथई वाह घणो खूबसूरत नालो ॿुध मूंसां शादी कंदी मां औरत आहियां मूंसां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदी तव्हांखे शर्म अचणु खपे मां सिंधियाणी आहियां पंहिंजी वालदेन जी मर्ज़ी खां सवाइ मां पिणे खां तुंहिंजो संग घुरी वठंदुसि हिन ॻोठ में उहो कहिड़ो माई जो लाल आहे जेको मूंसां इनकार कंदो पैदा थींदा जवान जेके ग़रीबनि सां थींदड़ हर ॾाढ खे ॾारे विझंदा जेसि ताईं पैदा थियनि न तेसि ताईं मां पंहिंजे पसंदि आयल महबूब खे ज़रूर हासिल कंदुसि अजायो वक़्तु बर्बाद न कर मूं मां कुझु बि न वरदई बहितर अथई त मुंहिंजो रस्तो छॾे ॾे कहिड़ो बदनसीब पंहिंजी मंज़िल जो रस्तो छॾे ॾींदो तूं अॼु बि मोची आहीं सुभाणे बि परे थी मूंखां कंहिंखे मजबूर करे ज़ोरी प्यार करण या किथां जी शराफ़त आहे इहा ई त मुंहिंजी शराफ़त आहे जो मूं तोखे पसंदि कयो आहे ऐं शहज़ोर ख़ान जंहिंखे पसंदि कंदो आहे उनखे हर क़ीमत ते हासिल कंदो आहे हर क़ीमत ते रक़म सां इंसान ने जानवर ख़रीद थींदा आहिनि इंसान वॾी मुश्किल सां ख़रीद थींदा आहिनि मुश्किल जो लफ़्ज़ मुंहिंजी ज़िंदगीअ जी किताब में लिखियल ई नाहे शहज़ोर ख़ान जे चंबे खां केस ताईं बचंदी मुश्किल थी तारा साईं तव्हांजे लाइ हिकु ख़ुशख़बरी खणी आहियां हरू भरू त पोइ जल्दी ॿुधाए अहिड़नि ॻाल्हियुनि में देरि न कंदो कर साईं रबन वारी छोरी खे कारी करे गफ़ा करे छॾियोसीं हरू भरू अरे कारो बि मोह या भॼी वियो बाबा साईं हमेशा अॻ में कारी जो सिर खणबो आहे बाक़ी कारो त हथी को आहे आख़िर फ़ैसिलो ॾंड ॾामण पयो पीड़बो काॾे वेंदो जट जो पुटु हरू भरू सोच त सफ़ा सूअर वारी थी कंदड़ हाणे त रबुअ खे बि असांजे ताक़त जी ख़बर पवंदी ॾिसूं त कंहिं वटि थो दाही साईं तव्हां खां वधि ॿियो केरु आहे जो राज दा वेही फ़ैसिला करे
केजी मजाल सरकार जो इंसाफ करे हर भरू। बुध तुम्हारी छोरी हवेली में घट नजर थी अचे, किथे हू भी मोहांडरी त न थी वई आहे? ईअं वरी कीअं थींदो साईं? असां गुलामनि खे कहिड़ी मजाल जो मालिका ॾाढो सीनो सायूं। रबूअ ते अॼु खां पोइ कड़ी नज़र रखजांइ, मतां हू वॾेरे गाज़ी खान ॾांहुं न वञे। साईं गाज़ी खान गाज़ी खान खे खुटी खयो आहे जो तव्हांजे राज वारनि जी पुठ भराई कंदो हर भरू। ईअं बराबरि आहे, पर हू बि अॼुकल्ह इलेक्शन में थो बीहे, मिड़ई पाण खे मोतबरड़ो थो सम्झे। बादशाह आयो साईं, उठ सां थी भोलड़ी मुक़ाबलो करे। इहो तो सरकार के किताब में ही लिखियल कोने हरू भरू। चङो चङो, तूं हाणे वञ शहर जो रुख रवाज ॾिस। रब्बू पुलिस में ज़रूर दाही थींदो, तूं अॻे ई सूबेदार सां मिली कम पको करे छॾ, छा समझी? साईं ईअं ई थींदो। हरू भरू। साजन केतिरा दफ़ा चयो मैं घर खां ॿाहिरि न कर पंहिंजी निमाश। चाचा साईं, चाचा साईं, अॼु तव्हां मूंखां बेज़ार थी विया आहियो। हा बेज़ार आहियां, इन ख़ातिर जो तूं असांजे महफ़िल जे लाइक़ु न आहीं। अॼु खां पोइ घर खां ॿाहिरि न ॾिसांइ, समझी? चाचा साईं, चाचा साईं, तव्हां त मुंहिंजे मरहूम पीउ सां मरण वक़्तु वाइदो कयो हो त मां साजन जो हर ख्याल रखंदुसि, उनखे का तकलीफ़ न ॾींदुसि। चाचा साईं, छा उहे वाइदा ऐं इक़रार सभु विसारे छॾी सभु? छा जाड़े वाइदा ऐं इक़रार? हाँ, यादि रख, मरण वारे सां गॾु वाइदा ऐं इक़रार बि धूड़ में दफ़नाए छॾियमि। बसि सब्र ऐं शुक्र सां मानी जो ॾोढो खा। त छा चाचा साईं, मुंहिंजो हिन मिल्कियत में को बि हिसो न आहे? छा जो हिसो? मां तुंहिंजे हिसे जे मिल्कियत खां तुंहिंजे अखियुनि ते वधि ख़र्च कयो आहे। चाचा साईं, ख़ुदा वाहिदुल क़हार अथई, मता कॾहिं तो मथां बची मुसीबत न कड़कई। बुज़ुर्ग जा पुट बंदि कर इहे पिट ऐं पाराता कया आहिनि बेइज़तो। आइंदा कॾहिं पंहिंजे ज़बान ते मिल्कियत जो नालो न खणजांइ, वरी घर खां ॿाहिरि न ॾिसांइ, समझी? बाबा खुश त आहीं न? हा, हिते सभु ख़ुशि आहिनि, पर तूं डॉक्टरी जो इम्तिहान पास कयो? शाबाश पुट, कॾहिं था अचो? हलो, मां इंतज़ार कंदुसि। ओके, ख़ुदा हाफ़िज़। दिलेर खान, हाणे त दिलि ख़ुशि थिए न? मुंहिंजी मासूम न्याणीअ खे कारी करे माराए सुकून हासिल कयई न? अड़े पंहिंजे गंदगी ते बि कॾहिं नज़र विझो। कहिड़ी इहा शहज़ादी तुंहिंजी पाक दामन हुई? किनी आंगुर वॾी कार आहे। हाणे कारे खे मार, पोइ तुंहिंजी गैरत ॾिसां। मुंहिंजी न्याणी बेगुनाह हुई, मां कंहिं बेगुनाह खे कारो करे कोन मारींदुसि।
ये सब तुझा कम आहिनि तुझा। तूं पंहिंजे पुट जो रस्तो साफ़ करण लाइ कंहिं ग़रीब जी इज़त सां एॾी वॾी मज़ाक कई अथई। पर हिकु ॻाल्हि यादि रखी छॾजांइ त तूं ऐं तुंहिंजो औलाद बि सुख जो साहु कोन खणंदो। मां चवां थो इहा कुते वारी भौंक बंदि कर। हाणे तूं पंहिंजे लाइ सोच। हाणे तुंहिंजे ज़ुल्म जी हद ख़तमु थियण वारी आहे। अरे तूं मर्द हणण खां बात न ईंदे न। मां तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां त मां हाणे तुंहिंजो ॻोठु छॾे गाज़ी खाने ॻोठ वञी रहंदुसि। पोइ ॾिसां त तूं कीअं थो ज़ुल्म करी। ॾिसां थी इहो गाज़ी खान तोखे पाण वटि कीअं थो विहारे। साईं ये ममणो वरी हिते कीअं आयो हरू भरू? अड़े आयो मुहांडो इहो ॿुधाइण त मां गाज़ी खान ॾांहुं लॾे वेंदुमि। इहो कमु त अञा बि ख़राबु थियो हरू भरू। छोड़ छा कंदो गाज़ी खान? साईं पोतो वारो यार सूबेदार उहो बि बदिली थी वियो। हाणे अपां अहिड़ो अॾो सूबेदार आयो आहे जो कंहिंखे सुञाणे ई कोन थो। हरू भरू कंहिं कराई पंहिंजे यार जी बदली। साईं ये सभु कम गाज़ी खान जा अथव। हरू भरू गाज़ी खान अहिड़ी रहाई वारो मुड़ुसु थी वियो आहे। इनखे बि ॿेले जो पाणी ज़रूर पीआरींदुसि। छा थियो काइनात कुर्बान वञई? किथे धक त न लॻई? काइनात जंहिंसां गॾु काइनात हुजे उनखे ज़माने जा ॾुख ऐं सूर छा कंदा? साजन ख़बर नाहे त ख़ुदा खे पंहिंजे बंदन खे तड़पाइण मां छा थो मिले। ईअं न चओ काइनात, ईअं न चओ। रब पाक पंहिंजनि ॿारनि खां ज़रूरु इम्तिहान वठंदो आहे। त छा असां हुनजे इम्तिहान जे लाइक़ आहियूं? हा काइनात, शुक्र ऐं सब्र मालिक साईं खे ॾाढो पसंदि आहे। हिकु न हिकु ॾींहुं पंहिंजनि प्यारनि जे सदके असांजो दाहूं ज़रूरु ॿुधंदो। इंशाअल्लाह असां हिकु न हिकु ॾींहुं पंहिंजी मंज़िल ज़रूरु माणींदासीं। काइनात मां अंधो माज़ूर आहियां, मुंहिंजे करे तूं पाण खे ॾुखनि में न विझ। त छा तुंहिंजे ॾुखनि खे मां पंहिंजो न सम्झां? न साजन न, तूं त मुंहिंजी ज़िंदगी आहीं। ज़िंदगी? कहिड़ी ज़िंदगी जंहिं ते पल बि भरोसो न आहे? काइनात मां त पाणीअ जो फोटो आहियां। मां त बेवस ऐं लाचार आहियां, मोहताज आहियां। मूंखां त पंहिंजा बि नफ़रत था कनि। काइनात काइनात मुंहिंजो त हिते केर बि न आहे। ॼमण सां अमड़ अहिड़ी त सूरनि जी लोली ॾेई वई। पीउ जो प्यार बि नसीब न थियो। बीमारीअ बेनूर करे छॾियो। मूंसां त हींअर मौत बि साथ नथो ॾे। मूंखां त मुक़दर बि रुसी वियो आहे। मुक़दर बि रुसी वियो आहे। मुक़दर बि रुसी वियो। काइनात मां पंहिंजी ज़िंदगीअ मां बेज़ार आहियां।
अॼु तोखे छा थियो आहे साजन? अॼु तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करीं? कायनात कायनात मूंखे मुंहिंजी हालत छॾे ॾे। हाँ, मूंखे मुंहिंजी हालत छॾे ॾे। मुंहिंजे करे तूं पाण खे ॾुखनि में न विझ। मूं मां तोखे का बि ख़ुशी न मिलंदी। हींअर त मुंहिंजी ज़िंदगी बि चंद लम्हनि जी महिमान आहे। ख़बर नाहे त ही दौलत जा पुजारी कहिड़े वक़्तु मुंहिंजे वजूद खे ख़तम करे छॾनि। तूं घबराए न, मां तो लाइ हर कुर्बानी ॾींदसि। मां उन्हनि ज़ालमनि लाइ रुख जी दीवार बणबसि। न कायनात न। साजन, आख़िर मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे जो तूं मूंखां बेज़ार थो थी? कायनात, मां तोखां किथे बेज़ार आहियां? मां त सिर्फ़ पंहिंजी ज़िंदगीअ मां बेज़ार आहियां। हाँ, मां पंहिंजी ज़िंदगीअ मां बेज़ार आहियां। साजन, तुझी अखियुनि में ॻोढ़ा? साजन, तूं एतिरो उदास छो आहीं? दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा निकरी पिया हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी थकिजी पिया रिश्वत मिले कोन थी पगार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतलब ये सब खुलियल आयो आहे हा वाह वाह मन हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 रईस वॾा मुंहिंजो भाउ गुलाब बेकसूर आहे ख़ुदा इंसाफ़ कयो। अरे तू एतिरो मुतबर थी वियो आहीं जो असां सां का सलाह बि न। रईस वॾा असां ग़रीबनि खे कहिड़ी ताक़त जो तव्हां एॾो मुतबर थियूं बसि ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो। अरे बेवकूफ़ रबन कंहिं ॻाल्हि खे मने ई नथो उन्ही जो इहो ई ज़िद आहे मूंखे एवज़ो वठी ॾियो पोइ ख़ैर कंदुसि बस मां जो इहो आख़िरी फ़ैसिलो आहे तूं रबन खे हेठे नंबरनि मां 20 एकड़ ज़मीन ॾे। बस रेस वॾा बस तूं बकवास बंदि कर तोखे मुंहिंजे रूबरू अचण जी इजाज़त कंहिं ॾिनी आहे? तूं कारो आहीं कारो तोखे वधीक बकवास करण जी ज़रूरत कीअं थी? जे मां ॾोही हुजां तव्हांजे दर ते मेड़ मिनतूं न करे अचां त छाड़ रबन जी धी मुख़्त में मरी वई उनजो लाश रुढ़ी वियो तूं वत मुछनि खे तेल हयूं घुमंदो तोखे को चवण वारो न आहे।
रेस वॾा हथ सां क़तलु कराए पोइ पंहिंजो ॾोह कंहिं बेकसूर मथां मड़े पाण खे राजारो साफ़ करणु एतिरो आसान न आहे। अरे तुंहिंजी इहा मजाल जब तूं मुंहिंजे अॻियां बुलंद आवाज़ में थो ॻाल्हाए। रेस वॾा जॾहिं बि इनकलाब आयो आहे तारीख़ जी पहिरीं सिट ग़रीब जी रत सां लिखी वई आहे। अरे ख़ुदा तरसी थो कयां न त हिकिड़े फोन सां जेल में चकियूं पीही पीही मरी वेंदे। ज़ुल्म जी ज़िंदगीअ खां इज़त जो मौत भलो आहे। न खपनि तुंहिंजियूं महिरबानियूं। निकिरी वई त मां चवां थो निकिरी वई त ज़रूरु वेंदासीं। असां ग़रीबनि ई तव्हांखे साईं साईं करे मथे ते चाढ़े छॾियो आहे तॾहिं त तव्हां पंहिंजो कानून असां ते था इस्तेमालु कयो। हाणे ईअं कॾहिं बि न थींदो। पत्थर जो जवाबु पत्थर आहे। उथो था वॾा हल त हलूं। मां तव्हांजो ज़रूर ज़रूर ख़त्म कंदुसि। अस्सलामुअलैकुम बाबा साईं। वालेकुम सलाम। सुठो थियो पुट तूं अची वई। मां पाण तुंहिंजो ई पियो इंतज़ारु छो खेता है ना बाबा साईं? हाँ बाबा सब खैर आहे। बस सोचूं था ज़मीन तां चकर ॾियां इन लाइ पहुची वई त मां ज़मीन तां चकर ॾियां। जीअं तव्हांजी मर्ज़ी बाबा साईं। नबू ने भागा आयो तो मुसा कने है केना हाल में बाहर वियो चोरी कर बाहर शो के खाली कण में इन भला चोरी की भला केड़ी भला इते तक भला ना रहंदी पिणे का वधिक का बी भला है। अरे कमीना बाबा जो मुंह एड़ो थी बाकी दिल जो भलो थी। दिल जो भलो थियो त छा पुथु त किनो त न पा जॾहिं ॾिस त मुंह सुगल मूंखे ॾिसंदो आहे मुंहिंजो त साह ई सुकी वेंदो आहे। हाणे या बकवास बंद कर बाबा जी शान में गुस्ताखी न कर त हणा न बूट। मुंहिंजो नालो चुप आहे। हाणे इहो ॿुधाए कुकड़ बिल्कुल तैयार आ? हाणे इहा बि का ॻाल्हि थो करे पुट माना त कुकड़ खे मेल मिलायूं न वॾे पैमाने ते। ठीक आ जे कुकड़ मेल हराई न त मारे ॾींहुं कंदो साईं।
अस्सलाम वालेकुम दिलेर खान। ये है गाजी खान। मूं तो तोखे आसमान ते पियो गोलियो, तू मुखे जमीन ते मिली वियो आहीं। दिलेर खान, जागंदड़ अखियुनि सां ख्वाब ॾिसण छॾे ॾे। सुठो अथई त मासूम मारवाड़नि सां ज़ुल्म बंदि कर, ख़त्म कर इहे हथ जा ठहियल रवाज, बंदि कर इहे रीतू रस्मूं, ऐं बंदि कर इहो कारोकारी जो गलीज़ रवाज। तू चाहीं थो त असां गैरत जो कम छॾे ॾियूं? न गाजी खान न, मां गुलाब खे ज़िंदा न छॾींदुसि। इन लाइ जो तूं रबनि जी धीउ खे बेगुनाह माराए ऐं छहज़ोर जे ज़ुल्म खे लिकाइण थो चाहीं, पर इहो न विसार त तूं हिकु बेगुनाह न्याणी जो कातिल आहीं। तोखे ख़ुदा कॾहिं बि माफ़ कोन कंदो, पर अॼु मां तोखे माफ़ न कंदुसि। दिल खे बहलाइण लाइ सोच सुठी आहे दिलेर खान तुंहिंजी। तूं बि ख़्याली पुलाव खाइण छॾे ॾे, बहितर थी त चुपचाप हलियो वहीं। जेसि ताईं तूं पंहिंजो फ़ैसिलो न बदिलाईंदे, तेसि ताईं मां तुंहिंजे आॾो अरड़ो बणिजी रहंदुसि, अरड़ो बणिजी रहंदुसि। गाजी खान, पंहिंजी औकात में रह, विथ खां वधण जी कोशिश न कर। तूं पहिरियां पाण खे ॾिस, कहिड़ो आहे तुंहिंजो इंसाफ़? ॿुधाए, अञा केतिरा क़त्ल कराईंदे, केतिरनि माउरनि खां पुट जुदा कराईंदे, केतिरनि भेणुनि खां भाइर जुदा कंदे, ऐं केतिरनि वञनि खां उन्हनि जा वर जुदा कंदे। मां चवां थो त पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे, न त इहा ज़बान ई सलामत न रहंदई। तूं बि आवाज़ खे झको करे ॻाल्हाए दिलेर खान, ऐं मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं तो आरे पुट मुंहिंजे ॻोठ ॾांहुं मेरी अखि खणी ॾिठो त शायदि मथां हुनजो लाश बि तो वटि न पहुचई। अञा कंहिं मां अहिड़ो पुट पैदा ई न कयो जेको शहज़ोर ॾे हथ वधाए, फिर सलामत न रहंदसि। ॼाओ बि आहे ऐं जवान बि थियो आहे, सिर्फ़ वक्त जो इंतज़ार आहे बस। उहो वक्त कॾहिं न ईंदो। ईंदो, ज़रूर ईंदो।
हेलो डैडी। हेलो एहसान पुट। वे पुट वे 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 बाबा ओचितो पुजी विया हो। फोन करियो हा, गाड़ी मोकिलियो हा। बस बाबा फोन कया हाँ, गाड़ी अचे हाँ तेस ताईं मां हिते पहुची वियुसि। बाबा अदा साजन त ख़ुशि आहे न? बिल्कुलु डंडो लॻो पियो आहे, पर नज़र नथो अचे। बस पुट अखियुनि खां वीचारो नाबीन जो आहे, इन ख़ातिर ॿाहिरि घटि थो निकिरे। चङो बाबा अंदर हली मां हुन सां मिलां। इहो अदा शहज़ोर नज़र नथो अचे। बाबा उहो वीचारो त सॼो ॾींहुं ज़मीननि ते आहे ऐं वते थो ॻोठ जा फ़ैसिला कंदो। इन जो मतिलब त अदा ज़मीननि सां दिलचस्पी रखे थो। हा पुट, मूं त हर बार लाहे छॾियो अथसि। हाणे तव्हां हली आराम कयो, बाक़ी ॻाल्हियूं पोइ कंदासीं। अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट कंदा 03138562 अरे ओ कमदार, हुकुम सरकार। ही डिश केरु आयो आहे? सुभान अल्लाह, बिस्मिल्लाह, मुबारक, ईद मुबारक, हरू भरू। ठहियो ठहियो, हाणे ड्रैग छॾ, सामान खण, हल अंदर। अचु रेस्टोरेंट आ। जुल्म तो कैसे आफरती है जुल्म कर रहे हो भाई? कहे त्रिकोण सुनवा तो के तू केर थी ना? मां मौला अली जो गुलाम, गुलामे अली। जिते जिते जुल्म थींदो आहे उते उते गुलामे अली पहुची वेंदो आहे। पर हिते तुंहिंजी यार ॾाई न हलंदी। सुठो अथई तव्हां वापसि हलियो वञो। इज़राइल खे कंहिंखां बि इजाज़त वठण जी ज़रूरत नाहे हूंदी। जेकॾहिं ज़िंदगीअ सां ज़रे जो बि प्यार अथई त हितां चुपचाप हलियो वञ। ज़िंदगी त मौत जी अमानत आहे जंहिंखे तूं कुझु बि नथो करे सघे। बहितर अथई त बंदि कर इहा ज़ुल्म जी पटी ऐं बंदि कर मासूम मारूड़नि ते सितम। वॾो आयो ही मज़लूमनि जो हमदर्द बणिजी। पहिरियां पंहिंजो खेर घुर,
इहो ॿुधाए त तुंहिंजो लाश किथे मोकिलिया? तूं पाण हिकु बेजान पुत आहीं जेको कंहिं मज़लूम जी हिक ई ठोकर सां पाश पाश थी वेंदो। तुंहिंजी हिन तकरीर जो मूं ते को बि असरु कोन पवंदो। तंहिं करे सुठो अथई त हितां निकिरी वञ, न त ॿी सूरत में तुंहिंजो हितां लाश वेंदो। तुंहिंजा ज़ुल्म सितम ऐं ॾाढ ॾिसी तुंहिंजे लाश खे कुल्हो ॾियण वारो को गांधी बि हूंदो अलाए न। मूंखे बि अफ़सोस थो थिए त जेकॾहिं मूं तोखे मारे छॾियो त तुंहिंजे कयल ज़ुल्मनि ऐं सितमनि खे ॾिसी शायदि को तुंहिंजो कुल्हे गांधी बि न थिए। पर अफ़सोस जो मां तुंहिंजे हंधे खून सां पंहिंजा हथ रंगण नथो चाहियां। भुलिजी बरीब करे मुंहिंजिन हदुनि में कंहिं मज़लूम सां ज़ुल्म न कजाए, न त सिधो कारतूस सीने में हणंदोज़ांइ। लॻे थो त तुंहिंजी खट मूंखे खणाइणी पवंदी। मज़लूमन जो हमदर्द। ठीक है बताने की बादशाही देखो। जानू काफी मुद्दत को तुझो इंतजार हो, न अचण जो सबब ॿुधाए। उतारे जॾहिं खां पुलिस असां सां मुक़ाबिलो कयो आहे उन ॾींहं खां वठी पूरे बेले ते कड़ो चढ़ियल आहे। विकिरणु असुलु ॾाढो मुश्किल थी पियो आहे। मुश्किल के हल करण दिलेर खान लाइ को वॾो मसलो न आहे। तूं ॻाल्हि कर। बसि रुगो पुलिस खां जान छॾाए, ॿियो वरी असांखे छा घुरिजे? अरे जानू इहो बि हाणे को मसलो आहे जो तूं परेशान थो रहीं? वैसे तूं बि हुकुम कर, कंहिंजे ॻोठ खे बाहि ॾियां, कंहिंखे क़त्ल कयां या वरी को अगवा कयां। वाह जानू वाह, तो जहिड़ा दोस्त हुजनि पोइ दिलेर खान खे कहिड़ी परवाह। त पोइ देर न कर, हुकुम कर, जानू वटि एतिरो वक़्तु ई न आहे। त पोइ ॿुध, मां गाज़ी खान जो सिर पंहिंजे पेरनि में ॾिसण थो चाहियां। हीअं ॼाण त गाज़ी खान ॼाओ ई कोन हो। इजाज़त। हाणे मज़ो ॾिसूं त गाज़ी खान केतिरे पाणी में। ए हुस्न जी मलका, तू मूंखां एॾो बेज़ार छो आहीं? मालिकनि खां ग़ुलाम कॾहिं किथे बेज़ार थींदा आहिनि रईस नंढा? त पोइ मुंहिंजे वजूद में रूह बणिजी मिली वञ, मुंहिंजे जिस्म जी रग रग में साह बणिजी समाइजी वञ। तुंहिंजी मोहबत त मुंहिंजे जीवन जी जोत आहे। मां त तोखे दिल जे गहराइनि सां चाहियां थो। लेकिन मां तोखे पसंद नथी करियां। त पोइ छा थी पियो? मां त तोखे पसंद कयां थो। अच त तोखे पंहिंजे अखियुनि जे पिंबड़नि में लिकाए छॾियां, तोखे पंहिंजे दिल जे पिंजरे में पखीअ वांगुरु क़ैद करे छॾियां। खबरदार जो मुंहिंजे वेझो आयो आहीं।
मां पंहिंजे वजूद खे तुंहिंजी मोहबत जो मंदरु बणाए तुंहिंजी ज़िंदगीअ जे ॾीए खे पंहिंजे खून जे तेल सां इश्क जी बाहि ॾेई साधू बणिजी तुंहिंजी पूॼा कयां। तूं ॿियो करे बि छा थो सघीं? परे थी मूंखां। खबरदार जो मुंहिंजी मोहबत खे नफ़रत जी बाहि ॾेई साड़ण जी कोशिश कई अथई। मां तुंहिंजे इश्क में अंधो ज़रूर आहियां, पर पोइ बि मुंहिंजे इश्क जी तपश तेज़ अथई। किथे ईअं न थिए जो मां रहसन बणिजी तुंहिंजी इज़त जा बखिया उटाड़े छॾियां। तुंहिंजी ज़ुबान ते प्यार जो लफ़्ज़ ठहे ई नथो। मुंहिंजे मुक़दस जज़्बनि ते पंहिंजी नफ़रत जा तिखा तीर न हणा। तोखे इहा ख़बर आहे त शहज़ोर ख़ान शेर आहे ऐं तूं हिकु हरणी, लेकिन पोइ बि मां तोखे हुस्न जी हूर समझी दिल ऐं जान सां चाहियां थो। छा तूं पोइ बि मूंखे ॾुख ॾींदी आहे? प्यार मुक़दस आहे ऐं उहो हमेशा ग़रीबनि जे विरसे में आयो आहे। तूं त नफ़रत जे बि क़ाबिल न आहीं ऐं खूनख्वार जानवर। तूं त इंसानियत लाइ हिकु बदनुमा दाग़ आहीं, दाग़, ऐं दाग़ हमेशा तेज़ाब सां लहंदो आहे, सम्झी? मां छा सम्झां? तूं गौर कर, तूं जेकॾहिं तूं मुंहिंजी न थी न त मां तोखे कंहिं ॿिए जो थियण न ॾींदुसि। मां तव्हांजे कमदार जी धीउ ज़रूर आहियां, लेकिन कंदसि उहो जेको मां चाहींदसि। मां खुदा न भुलाए तव्हां ऐसा न आहियो नी रईस दिलेर खान जा नंढा पुट? हाँ बिल्कुल। पर तूं? हाँ हाँ, मां तव्हांजे कमदार कुर्बान जी धीउ आहियां। तव्हांजो नालो शायद कायनात आहे न? बिल्कुल, मुंहिंजो नालो कायनात आहे। ॾिसो न, मूंखे तव्हांजो नालो केतिरो न यादि आहे ऐं मूंखे बि तव्हां हर वक़्तु यादि ईंदा हुया। महिरबानी। महिरबानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे, असां तव्हां त बचपन ई गॾु गुज़ारियो आहे। हाँ कायनात, बचपन जी उहे यादूं ऐं गॾु रांदि खेॾणु अॼु बि मूंखे यादि आहिनि। केॾो न फ़र्क़ु आहे तव्हां ऐं शहज़ोर ख़ान जी सोच में। छो कायनात? अदा शहज़ोर ख़ान अहिड़ो हुयो त कान? इंसान बदिलजण में देरि न थींदी आहे। किथे ईअं त न आहे त कंहिं लोफर जे पिड़ चढ़ियो आहे? हा ऐसा न, अॼुकल्ह शहज़ोर ख़ान ज़ुल्म जी भठीअ खे आढ़ाव बणाए छॾियो आहे। छा सच थी चईं कायनात? तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार नाहे? कायनात, मूंखे एतबार आहे, पर सम्झ में नथो अचे त सुठे ख़ानदान जो औलाद एतिरो बुरो छो थो थिए। इहो सॼो कसूर वालिदैन जो आहे। अगरि परवरिश सही ज़हन सां थिए त ईअं कॾहिं बि न थिए। कायनात, मां वाइदो थो करियां त आइंदा कंहिं बि मासूम ऐं बेगुनाह सां ज़ुल्म थियणु हरगिज़ न ॾींदुसि। ख़ुदा शल हर इंसान खे इहा ई सोच ॾे। ख़ुदा कंदो ईअं ई थींदो।
आमिर पुत्र जी बाबा साईं। जी बाबा। हुकुम कयो बाबा साईं। पुत्र मूंखे दिल्ली थाने में थोरो कमु आहे, मां ओॾां पियो वञां। गाॾी किथे आहे? बाबा साईं गाॾी त मां ॿाहिरि थी हलिया आहियां। ठीकु आहे, मां हलां थो। कोई महिमान अचे त ख़्यालु कजो। ठीकु आहे बाबा साईं। एहसान साहब तव्हां वॾा घूरी घूरी छा पिया ॾिसो? ॾिसां थो त चंड कारनि ककरनि जे नकाब में केॾो न ख़ूबसूरत थो लॻे। मूं तव्हांजो मतिलबु न सम्झो। ॾिस काइनात, तुंहिंजा ही कारा कारा ज़ुल्फ चंड खां वधि चहिरे ते हिकु नकाब जो ॾेक ॾेई रहिया आहिनि। तुंहिंजो हुस्न एतिरो त तेज़ आहे जो ही विखिरियल वार उन ते पहिरो ॾेई रहिया आहिनि। वाह, अव्हां जो त को जवाब ई न आहे। लाजवाब त तूं आहीं।